नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नओं देरो मां ख़बर ॾींदा हलूं त नओं देरो लॻ ॻोठ मोरिया फ़कीर में वहशी जवाबदार पारां जिनसी हवस जो निशानो बणण बाद घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम न्याणी बीबी ज़ारा मंगी जे क़त्ल वाक़े खे 14 महीना गुज़री आहिनि। बीबी ज़ारा मंगी जे क़त्ल केस जी लाड़काणे में दहशतगर्दी जी अंत वारी ख़ासि अदालत में जंहिंमें मासूम न्याणी खे जिनसी हवस जे बुख बणाईंदड़ वहशी जवाबदार शहराज हाशिम हनीफ ऐं मुमताज़ उर्फ डान सुमरो खे अदालत में पेश कयो वियो, जॾहिं त फरियादी धुर पारां राज़ा मंगी जे क़त्ल केस जी फरियादी भाउ मोहम्मद याकूब मंगी, अब्दुल हलीम मंगी ऐं शोएब मंगी अदालत में पेश थियनि। जंहिं दौरान जवाबदार धुर जे वकील अदालत में पेश थियो ऐं सुनवाई जी तारीख़ तलब करे वरिती, जंहिं ते अदालत 2 अक्टूबर 2020 ते केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।